अस्सलाम वालेकुम। चाल है सर, तशरीफ़ रखो। सीननि मथां सीन ईंदा माशाल्लाह। ऐं अॼु सुबुह खां जो बीठा आहियूं त तक़रीबन माना ईअं सम्झ त ही 15-16 सीन आहे। अच्छा, ऐं कमु देरि सां शुरू कयोसीं, तक़रीबन 12 बजे त कमु स्टार्ट कयो। माशाल्लाह सर, तव्हां लाजवाल कैरेक्टर कया आहिनि माशाल्लाह। बेइंतहा तव्हां फिल्मूं ड्रामा सभु कैरेक्टर तव्हां कया आहिनि। तकरार ड्रामे जे बारे में मतिलबु हिन जेको तकरार में जेको तव्हांजो कैरेक्टर आहे उन में छा था भायो? तकरार में कैरेक्टर त हाणे आम रिवाजी कैरेक्टर आहे, वॾेरे जो कैरेक्टर आहे। वॾेरे जा कैरेक्टर तक़रीबन मूं इलाही कया आहिनि। आख़िर इहो आहे त हिन में वरी कुझु जेके एडवेंचर सीन आहिनि या कुझु जेके कहाणी में जेके ट्विस्ट आहिनि सही, उहे डिफरेंट आहिनि। उनखे ॾाढो मतिलबु कोशिशि त कयूं था त सुठे अंदाज़ सां डिलीवर कयूं जीअं माण्हुनि खे वणे। सही सभु तव्हांखे ॿुधाए पियो न जी त यूट्यूबर हुयो उहो ड्रामे जी कहाणी 200-250 खां मथे हली वई आहे। उन में माना पोइ मूसा बि चवे, सजावल बि चवे, ॿियो बि चए नवाब खान कमीनो। यूट्यूबर वरी सुबुह माना ॿुधाए पियो 255 जी एपिसोड जी माना एडवांस ॿुधाए त हाणे छा थींदो। सही, हाणे से नवाब खान कमीनो इहो न ॿुधाए पियो। मूसे खे बदिराईंदो या न कंदो। नवाब खान कमीनो माना 3 चकर नवाब खान कमीनो चई। अरे बा कमीनो को मुझे तकियो कलाम कोने को इहो माना कैरेक्टर जे नाले पिया चवनि। आस्ते आस्ते सॼी हारे छॾी चए भाई चई छा कोपड़ी आहे, कोप जो बचड़ो आहे। चांहि जा असां शौक़ीन माशाल्लाह। तव्हां ॾियो सफ़ा ईअं हितड़ी प्यालड़ी रखी तव्हां बि ईअं कर तव्हांखे डबल कराईंदा सर। नंढी शइ आहे न सफ़ा सर, ही ज़रीना बेगम बि तशरीफ़। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वियो प्लीज़। माशाल्लाह प्यारा पिया लॻो। कुर्सी आंदे या रेल काई में पहिरीं ॻाल्हि इरफान भाई त मां तव्हां कोई पुछंदुसि जी भाई, तोड़े जो ज़ाल नवाब खान जी आहे। हा, मुंहिंजी ज़ुफ़्का ॿुधी न आहे। नवाब खान जी, हा सही। त माना पां नवाब खान जी माई ड्रेसिंग तव्हांखे कीअं थी लॻे? सर लाजवाब, लाजवाब। मां पहिरीं बि जॾहिं आयासीं पाण लास्ट टाइम जो कल्चर वारो सॉन्ग बि कयो, मूंखे ख़बर हुई त हिन वटि यूनिक ड्रेसूं हूंदियूं आहिनि तमामु बहितरीनु। जेके मतिलबु मां ॾिसंदो आहियां जेके ड्रेसूं तव्हांजी जेकी सी ज़ोजा पाईंदी आहे ड्रामनि में ऐं तव्हांजे सेट ते उहो कमाल हूंदियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे, मां काफ़ी एक्ट्रेस सां कमु कयो आहे, पर जेके तमामु असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि उन्हनि मां माना शबाना खे मां फस्ट प्रायोरिटी इन हवाले सां ॾिस त हिन में माना सेंस ऑफ वेयरिंग आहे। हा, पाइण जो हुनुर अथसि। सही, कलेक्शन या सिलेक्शन उहा कलर्स जी हुजे या ड्रेस जी डिज़ाइन जी हुजे, उहा माना पंहिंजे हिसाब सां उहा माना शानदार हुई माशाल्लाह। ॿियूं आम रवायतूं ड्रेसूं कंदियूं न, हिन जी ड्रेस जेकी आहे उहा डिफरेंट हुई। डिफरेंट, माशाल्लाह, पाण सुघड़ आहे। मां बर्स जो कमु पाण कंदी आहियां। मुंहिंजी अम्मा एतिरी माहिर आहे। ढिलियूं टुक जूं थियूं, सॻियूं थियूं ऐं हथ वारा जेके पखा हूंदा आहिनि ऐं जेके असांजी रस्मूं हूंदियूं आहिनि हिकिड़ा छॼ हूंदा आहिनि। सही, घोट कुंवार जी शादी थींदी आहे त उहा असांखे माना रस्म ॾेखारींदा आहियूं। हुनखे एॾो ख़ूबसूरत ठाहींदी आहे मुंहिंजी अम्मा। माशाल्लाह माशाल्लाह। मतिलबु तव्हां हर फन मौला आहियो। न पोइ हाणे असां ॾे को माना को विहांउ शादी थिए त पोइ इहे जेके कल्चरल शयूं तव्हां खां ठारायूं न। हा भले सर, सही आहे। माशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी। न माशाल्लाह वठंदासीं। लास्ट टाइम मैडम जेको हिकिड़ो मुंहिंजे पुट जी शादी जी तयारी हले पई। अच्छा, हालार जी, हा सही, हालार जी तयारी हले पई। ॾिसो न, ज़िंदगी उनजी पंहिंजी आहे ऐं उनखे मौक़ो ॾियो भले। न उहो त फस्ट
चॉइस त हुनजी हूंदी पर मां चवां थो उहो जल्दी करे वठे माना लेट थी थिए न लेट न करे त माना तव्हां पंहिंजो ॿार लाहे छॾियो हा ॾिसो न हाणे 27-28 साल उमिरि थी वई अथसि माशाल्लाह इन खां पोइ अञा छा भला को 40 साल थियनि पोइ छो न सर हा सही था इहो सही था कयो सर 23 साल में या 26 साल जे विच में 20 खां 26 सर मां कई शादी तक़रीबन मुंहिंजी 26 साल 25 साल उमिरि हुई या 27 साल हुई सही ॿुधो न ऐं मां तंहिं टाइम माना मास्टर कई पई माशा MA बि कयुमि MA बल्कि करे चुको ॿुधो न सही त मक़सदु इहो जेको मैच्योर लाइफ हूंदी आहे या मैच्योर जेको चवंदा आहिनि बाक़ी हाणे 20 सालनि जी 18 सालनि जी शादी उहा इमेच्योरिटी में अचे थी जो ज़हनी तौर ते माण्हू बिल्ट नथो थिए एतिरो ईअं ई आहे 25, 26, 27 साल 28 साल जी उमिरि जेकी आहे न 7 साल उन में जेको सोशल माना जेको समाजी तौर ते उहो माण्हू माना मज़बूत थी थो वञे मैच्योर थी थो वञे ज़िम्मेवारी अची थी वञे ज़िम्मेवारी अची थी वञे हा सही था चओ इहे छज इहे पिंडियूं ऐं सर ॿियो फ़ाइदो इहो बि आहे जल्दी उमिरि में शादी करण जो माशाल्लाह तव्हांजा ॾिसो हाणे तव्हांजो जेको वॾो पुटु आहे तव्हांजो भाउ थो लॻे हा माना पाण बि जवान त औलाद बि जवान औलाद बि जवान नंढो पुटु जेको तव्हां मुंहिंजो माना जॾहिं मां TV जी दुनिया में आयो हुउसि त मुंहिंजो माना वालिद साहब ऐं असां जॾहिं गॾु बीहंदा हुआसीं न केस न करे सघंदा संगत ते भाउ ईअं ई आहे एग्ज़ैक्टली चवणो पवंदो आहे मुंहिंजो भाउ बाबा सही ॻाल्हि आहे ईअं ई आहे जवानी जी शादी में ई माना इहो थिए थो माना ॼण हम उमिरि तव्हां अला पाण शौक़ बि आहे इंसान जी पंहिंजी हिकिड़ी नियत बि सुठी आहे त माण्हू पढ़ो ई नथो थिए हा तव्हां घणी उमिरि में शादी कई अच्छा मुंहिंजो ॿुधाइण ज़रूरी आहे माना उहो जेकी कहावत आहे उहा सची आहे न चवंदा आहिनि त औरत करे बि न ॿुधाईंदी आहे अस्मा खां इंटरव्यू कयो पंहिंजे चैनल जे लाइ सही अस्मा भुट्टो खां करे करे ॿार घणा अथव सर मां त शादी न कई मुंहिंजो इहो ई त पुछणो त तव्हां शादी कई आहे या न कई आहे हा तव्हां छा था चओ न मुंहिंजी त नंढड़ी बि आहे माशाल्लाह माशाल्लाह 10 सालनि जी थी वई आहे सही सही माना तव्हांजी वीह हिनखे पहिरियों उमिरि आयो आहे ये ॾोरनि खे ईंदो आहे पढ़ंदो पियो आहे ॿियो सर भला हाणे असांजे चैनल आहे सुठो थी वियो मीर ऑफिशियल हा उनखे थोरो ऑडियंस खे ऑफिशियल जे लाइ मां संगत खे चवंदुसि जेके बि इरफान भाई जा परस्तार आहिनि चाहींदड़ आहिनि तकरार ड्रामे जा ॾिसंदड़ आहिनि असांजे दोस्त इरफान शेख जो यूट्यूब ते चैनल आहे मीर ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं कमेंट कयो त जीअं उहा तव्हांखे ॾिसण जे लाइ मिले ऐं तव्हांजी दिलचस्पी जो सामान बणिजे असां हर वक़्तु तव्हांखे तफ़रीह ॾियण जे लाइ हाज़िर आहियूं थैंक यू सर तव्हां कुझु ॿ लफ़्ज़ वधि मां वधि हिन चैनल खे लाइक कंदा कमेंट्स कंदा मां त इहे चवंदमि वॾी महिरबानी महिरबानी